Assalamu alaikum, it is Momin Sajjana and you are watching Nishat Media Cell. Our mother organization Nishat has been serving since 1982 in various subfields. Upholding this, Nishatians are building Nishat Library in a little village of district Badin, Khansab, Abdurrahman. A's new library is under construction, so students are studying in a little room. Let's listen their views in accordance of education and library. Besides, don't forget to like our page, follow our Instagram account and subscribe our YouTube channel. अस्सलामुअलैकुम। हिदायतुल्लाह जुनेजो, इंचार्ज निशात लाइब्रेरी। मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ निशात मीडिया सेल का, जिन्होंने सरप्राइज विजिट करके हमारे स्टूडेंट्स यहाँ पे पढ़ते हुए उनके व्यूज़ लिए। बेसिकली हमारी ये निशात लाइब्रेरी 2013 में वजूद में आई। यहाँ इस गांव खान साहब अब्दुर्रहमान में नूर मुस्तफ़ा मस्जिद के तामीरात के दौरान SSP फैजला कोरे जो कि बेमकाम यहाँ के ही रायशी हैं, तो वो अभी एडिशनल डायरेक्टर FIA के ओहदे पर फाइज हैं। उन्होंने यहाँ पे स्टडीज़ के दौरान कुछ लड़कों को देखा और यहाँ पे आके विज़िट किया, बुक्स को देखा, तो यहाँ पे उनकी तादाद जो है 1100-1200 पाके उनको ये दिल में हुआ कि मैं क्यों न हमारे गांव की लाइब्रेरी एक बड़ी हो और यहाँ पे सारे गांव के तकरीबन 60-70 स्टूडेंट्स जो मुस्तफ़ीज़ हों। इसके हवाले से उन्होंने इस बिल्डिंग के हवाले से बड़ी लाइब्रेरी तामीरात करने का हमसे वादा किया। इसमें हमारी यहाँ के गांव की न सिर्फ गांव की बल्कि बदीन ज़िले से भी तकरीबन स्टूडेंट्स जो है वो आएंगे। स्पेशली इसके 2 पोर्शन हैं, एक मेल पोर्शन है, एक फीमेल पोर्शन है, तो दोनों के हवाले से ये लाइब्रेरी अभी बन रही है। माशाल्लाह इसका मैप आप जो देखेंगे तो इसमें आपको बहुत सारी चीज़ें दिखाई देंगी, जिसमें इसमें अपनी कैंटीन भी है, स्टोर रूम्स हैं, ई लाइब्रेरी है और इसके अलावा ग्राउंड भी है जहाँ पे बच्चे खेल सकेंगे और 2 हॉल हैं जिसमें कम्युनिटी लेवल पे न सिर्फ मेल बल्कि फीमेल्स भी आएंगी और यहाँ पे सेमिनार्स वगैरह अरेंज करेंगे, वर्कशॉप्स अरेंज करेंगे। उसमें शुक्रगुजार हैं इस गांव के हवाले से SSP फैजला कोरेजो साहब से। उन्होंने बहुत ही फंड्स कलेक्ट किए और यहाँ की ये लाइब्रेरी तामीरात हो रही है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरा नाम अब्दुर्रहमान है, अभी BBA का स्टूडेंट हूँ। लाइब्रेरी में जब से ये बनी हुई है तब से मैं आ रहा हूँ और यहाँ पे स्टडी का बहुत अच्छा एनवायरनमेंट बना हुआ है। यहाँ पे जब हम स्टडी कर रहे थे तो एक मरतबा सर SSP फैजला साहब यहाँ पे विजिट किया। उन्होंने हमारी जो एनवायरनमेंट था देखा, तो उन्होंने हमें एक नई बिल्डिंग इनोवेशन के साथ, न्यू बुक्स के साथ उन्होंने हमें बनाने के कहा और वो बन रही है। हम and we are too much thankful to Sir Fazla Korejo Saab SSP giving us platform for the library, and the new construction work of Nishat Library is continued. It will come at the end soon, and we will shift our library from small room to our new constructed building. यह लाइब्रेरी तकरीबन 7 खां 8 साल पहिरीं बुनियाद में आई हुई। हिते असां इनखे टेम्पररी स्टार्ट कयो हुयो। तकरीबन ही कुझु पर्सनल बुक 100 खां 150 असां जेके हिते हथु कया हुआ। खां पोइ ही जेको असांजो मौजूद शख्सियत एडिशनल डायरेक्टर FIA साइबर क्राइम फैज़ला कोरेजो साहब जिन आया, जिन विज़िट कयो हुते इन ॻोठ में, उन्हनि जो असां वॾा शुक्रगुज़ार आहियूं। लाइब्रेरी खे वधाइण में असांजो पूरो मदद कई। अॼु असां वटि किताबनि तकरीबन 25 खां 2800 ताईं आहिनि किताब। ए इंसान सुनी सीरत सां सिंगार ज़िंदगी के, सुठी सोच सां सवार ज़िंदगी के, ज़िंदगी न रहे पर रही ज़िंदा, अहिड़ी तरह गुज़ार ज़िंदगी के। आऊं अहमद अली ॻोठ खां अब्दुर्रहमान रहंदड़ आहियां, जंहिंमें पहिरीं हिकु नंढी लाइब्रेरी हुई जंहिंमें तइदाद जाम हो छोकिरनि जो, पर जाइ घटि हुई ऐं असां पढ़ंदा रहंदा हुआसीं। ऐं SP साहब अक्सर हिते विज़िट कंदो रहंदो हो, छाकाणि त उहे हिते हिकु वॾी मस्जिद ठाहिण जे हिसाब सां ऐं हिते लाइब्रेरी ईंदो, विज़िट कंदो ऐं हुते ॾिठई असां कचहरी जे थी हुई ऐं SP साहब असां ॿुधायो आहे लाइब्रेरी सुठी हली रही आहे ऐं हुन SP साहब रियलाइज़ कयो ऐं चयो हिते वॾी लाइब्रेरी हुअणु घुरिजे, छाकाणि त हिते शुरू असां छोकिरा पढ़ंदा हुआसीं ऐं हिते छोकिरियूं बि हुअणु लाज़मी आहिनि, छाकाणि छोकिरियुनि जी बि जेतिरी छोकिरनि जो हक़ आहे पढ़णु, उते छोकिरियुनि जो हक़ आहे। ऐं रोज़ानी निशात लाइब्रेरी ते ईंदो आहियां। निशात लाइब्रेरी तकरीबन 7 साल थी विया लाइब्रेरी खे हलंदे। असांजा तकरीबन दोस्त रोज़ानी हिते ईंदा आहिनि पढ़ण जे हिसाब सां। असांजा दोस्त तमामु घणी महिनत करे रहिया आहिनि। अगरि हिते हिकु नंढड़ी लाइब्रेरी आहे, 10 मेंबर आहिनि, त वॾी लाइब्रेरी में 100 मेंबर ईंदा ऐं स्टडी कंदा
ऐं उहे अॻिते हली पंहिंजी वॾी पोस्ट ते निकिरी सघनि था। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, परों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। सभिनी दोस्तनि खे सभ खां पहिरियां अस्सलाम वालेकुम। अॼु असां निशात लाइब्रेरी में हींअर मौजूदु आहियूं, जिते असांजी हीअ लाइब्रेरी 2013 खां इहा हली रही आहे, जंहिंमें असांजे हिन ॻोठ जा हिते जेके शागिर्द आहिनि उहे पंहिंजी तइलीम हासिलु करे रहिया आहिनि। ऐं ॻोठ जे हिन माहौल खे ॾिसंदे SSP फिज़ला कॉलेज साहबु असांजी हिन लाइब्रेरी मां तमामु घणा इंस्पायर थिया ऐं जेकी असांजी पुराणी लाइब्रेरी हुई उहा उन ॾाहे वरी असांजी ॿी न्यू लाइब्रेरी ठाहे ॾेई रहिया आहिनि। ऐं इन लाइब्रेरी में, इन नंढी लाइब्रेरी में वेठो आहियां जेका ॻोठ खानसा अब्दुर्रहमान में आहे, जेका 7 सालनि खां हली रही आहे। असां तक़रीबन लाइब्रेरी में 4 सालनि खां अची रहियो आहियां ऐं हिन लाइब्रेरी जेका तमामु नंढड़ी आहे, हिन में घटि छोकरनि जो स्पेस आहे। SSP फिज़ला कॉलेज जिन जो हिते विज़िट थियो हिकु दफ़ो, जंहिंमें SSP फिज़ला कॉलेज साहिबु जिन लाइब्रेरी में छोकरनि खे पढ़ंदे ॾिठो, छोकरनि जो तइलीम सां चाह ॾिसी पाण हिकु बड़ी लाइब्रेरी ठाहिण जी कोशिशि कयूं, जेका हींअर ताईं ठही रही आहे। असां SSP कॉलेज साहिब जिन जा शुक्रगुज़ार आहियूं। इस लाइब्रेरी के बारे में मज़ीद बताता चलूँ कि इस लाइब्रेरी का जो SSP फैज़ला साहब ने भी विज़िट किया था। नई लाइब्रेरी बनाई गई। ये लाइब्रेरी बहुत छोटी है, इसमें से बहुत बच्चे नई स्टडी कर सकते। अब ऐसी लाइब्रेरी बनाई जाएगी कि एक वक्त 60 बच्चे स्टडी कर सकें और अल्लाह ताला के फज़ल व करम से वो नई लाइब्रेरी बन रही है साइड में, और इंशाल्लाह ताला ये हमारा ख्वाब है जो इंशाल्लाह ताला पूरा होगा। ऐं हिते तक़रीबन इलाही छोकिरा जेको शागिर्द हिते पंहिंजी तइलीम हासिलु करण लाइ हिते ईंदा आहिनि, पढ़ंदा आहिनि। ऐं हिन लाइब्रेरी खे तक़रीबन 7 साल मुकमल थी चुका आहिनि। हिते तक़रीबन 2800 ताईं बुक्स मौजूदु आहिनि। ऐं हीअ लाइब्रेरी जॾहिं ठही हुई तॾहिं हिते जे ॻोठ जे रवासियुनि जो जॾहिं उन्हनि जी कोशिशि सां ठही हुई। हिते SSP एडिशनल डायरेक्टर फैज़ला कॉलेज साहब विज़िट कयो ऐं हिन लाइब्रेरी जो हिकु बहितरीनु माहौल ॾिसंदे सर वारनि शागिर्दनि खे हिकु यकीन ॾियारे त तव्हांखे हिकु बहितरीनु लाइब्रेरी जो ठाराए ॾींदासीं, जंहिंजी शुरूआति अॼु हींअर 2020 में साईं वारनि जिन बुनियाद जो कमु शुरू करे छॾियो आहे, लाइब्रेरी ठहण जो कमु। असां ख़ासि तौर ते थोराइता आहियूं सर फैज़ला कॉलेज साहब जा, जिन असांखे ॻोठ में हिकु बहितरीनु माहौल मुहैया करे ॾियण जी कोशिशि कई आहे। ऐं सर वारा पाण बि पहिरियां हिते रहंदा हुआ ऐं सर वारनि जी इहा कोशिशि हुई त हिन ॻोठ जे शागिर्दनि खे अॻियां वधाइजे। जंहिंमें केतिरा ई शागिर्द अची पढ़नि था ऐं उनमां केतिरनि शागिर्दनि जिन्हनि फ़ाइदो वरितो आहे ऐं असां बि हिते पढ़ी रहिया आहियूं। ऐं SSP फैज़ला कॉलेज साहिब जिन जी कोशिशि सां असांजे ॻोठ खानसा अब्दुर्रहमान में हिकु वॾी ऐं आलीशान लाइब्रेरी ठही रही आहे। उहा लाइब्रेरी छोकरनि ऐं छोकिरियुनि सभिनी जी आहे। इंशाअल्लाह असांजे ॻोठ में असांजूं भेणियूं बि पढ़ंदियूं। And this is very small library and the huge number of books is present here. As we are looking from a few days that there is another library under construction, that is with the graciousness of the Sir SSP Fazla Sahab Koreja Sahab, and he is really a great personality in our village that is going to take a simple struggle for the progress of this library. So new library is under construction, in which there is a two-sided library for girls students as well as for the boys. And I'm very happy that in our small village there is a biggest library is going to be constructed. And I am personally thankful to all other donors. They are going to donate some that the construction of the new library. बेसिकली पहिरीं आउं इंट्रोडक्शन कराईंदो हलां त हीअ जेका लाइब्रेरी आहे इहा किथां खां वजूद में आई। सभ खां पहिरीं आउं पंहिंजी तंज़ीम जो तारीफ़ कराईंदो हलां त असांजी जमायत जी हिते लुआरी शरीफ़ जी तंज़ीम आहे, नाजा शागिर्द तंज़ीम निशात जमायत लुआरी शरीफ़। आउं उन तंज़ीम जो ज़िले जो सदर आहियां ऐं हीअ जेका तंज़ीम आहे इहा शागिर्दनि जे फलाह व बहबूद जे लाइ तमामु घणी कोशान रहंदी आहे, जंहिंजे लाइ हीअ हिकु नंढिड़ो तइलीम जे मैदान में स्टेप खयों आहे। जेका लाइब्रेरी स्टार्ट थी 2013 में जेका लाइब्रेरी स्टार्ट थी निशात लाइब्रेरी जे नाले सां,
जॾहिं खां लाइब्रेरी वजूद वरितो आहे हिते जा जेके नौजवान आहिनि तमामु कोशान रहिया आहिनि लाइब्रेरी खे सुठे नमूने सां मेंटेन करण में। लाइब्रेरी जी मेंटेनेंस ऐं किताबनि खे गॾु करणु, किताबनि जी सेटिंग, इहे सभई शयूं उन में दोस्तनि हिते जे नौजवाननि पंहिंजो पाण उन में मल्हायो आहे। अॼु बि इहा लाइब्रेरी में काफ़ी जेके बि शयूं आहिनि, जेको वाधारो आयो आहे, उहे सभई कोशिशूं इन्हनि नौजवाननि जूं ई आहिनि जंहिं पंहिंजो टाइम कढी, जंहिं पंहिंजी दिलचस्पी ॾेखारे हिन लाइब्रेरी खे टाइम ॾिनो आहे। जॾहिं इहा लाइब्रेरी वजूद में आई हुई तॾहिं किताबनि जी तमामु घणी ज़रूरत हुई। आख़िरकार थियो ईअं जो ख़ान साहब अब्दुर्रहमान जो पुराणो रहवासी मोहतरम SSP फैज़ुल्ला कोरेजो, एडिशनल डायरेक्टर FIA, साईं जन हिते असांजे ॻोठ में, पंहिंजे ई ॻोठ में हिकु नूर मुस्तफ़ा मस्जिद जे नाले सां हिते मस्जिद तइमीर कराए रहिया हुआ। ऐं तइमीराती कम जे दौरान पाण हिते लाइब्रेरी में ॾिठनि त नौजवान जेके आहिनि हिते तमामु सुठे नमूने सां पंहिंजी स्टडी करे रहिया आहिनि। पाण लाइब्रेरी में अची विज़िट कयनि ऐं लाइब्रेरी जो माहौल ॾिठनि। हिकु नंढड़ो कमिरो ऐं सिर्फ़ु 150 खां 200 किताब मस मौजूदु हुआ। नौजवाननि जो उन्हनि सां डिस्कस कयनि त तव्हां पंहिंजी स्टडी में छा करणु चाहियो था, ऐं उन्हनि अहिड़ियूं ॿियूं बि ॻाल्हियूं डिस्कस कयूं जंहिंमें तमामु घणो मुतमिन थिया ऐं उन्हनि जो ख़्यालु आयो त तव्हांखे हिकिड़ी सुठी लाइब्रेरी ठाराइजां, पर तव्हांजो साथ मूंखे तमामु घणो लाज़मी खपे। तंहिं ते सभिनी नौजवाननि SSP फैज़ुल्ला कोरेजो साहिब जिन खे इहा यकीन दवानी कराई त असां तव्हां सां हर हाल में गॾु आहियूं। जेकॾहिं तव्हां असांखे हिन सुठे अमल में असांजी हेल्प कयो था ऐं सुठो असांजो साथ ॾियो था त असां तव्हां सां हर हाल में गॾु आहियूं। तंहिं ते SSP फैज़ुल्ला कोरेजो साहिबु वाइदो कयो त आउं तव्हांखे हिकु सुठी बिल्डिंग ठाराए ॾियां थो जंहिंमें तव्हांजो बिल्कुलु साथ घुरिबल हूंदो। उन खां बाद में पाण तकड़ा विज़िट कयनि लाइब्रेरी ते, जंहिंमें नौजवाननि सुठी मोट ॾिनी ऐं पाण जेके बि स्टडी कंदा हुआ CSS या बुक जेके कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स जा जेके बुक हूंदा हुआ, पंहिंजा पर्सनल हूंदा हुआ, पंहिंजनि दोस्तनि जा हूंदा हुआ, उहे पाण खणी असांखे हिते लाइब्रेरी में मुहैया करे ॾिनऊं। उन्हनि लाइब्रेरी जे बुक्स जो जेको ज़ख़ीरो थियो उहो ॾिसी करे नौजवाननि जी दिलचस्पी अञा वधी वई ऐं उनखे ॾिसंदे ई असां वटि हिते लाइब्रेरी में तमामु घणी रश थी वई ऐं ॾींहों ॾींहुं किताबनि जो ज़ख़ीरो बि वधंदो वियो ऐं नौजवाननि में जेके दिलचस्पी उहा वधंदी वई। आख़िरकार असांजो उहो जेको रूम हो उहो टेम्परेरी शिफ्ट करे हिकिड़े ॿिए रूम में शिफ्ट कयो आहे ऐं असांजी जेका न्यू लाइब्रेरी जेका बिल्डिंग हुई जंहिंजो वाइदो साईं जिन कयो हो असांजे नौजवाननि सां, असां सां, असांजी तंज़ीम सां, ऐं उहो वाइदो साईं जिन पूरो कनि पिया। लाइब्रेरी जे लाइ पाण सोचियो आहिनि, उन जो खाको, उन जो नक्शो तमामु बहितरीनु ठहियलु आहे, प्रोफेशनल हिकिड़ो नक्शो आहे ऐं असांखे उमेदु आहे त जॾहिं लाइब्रेरी कंप्लीट थींदी त बदीन ज़िले जी ही हिकु मॉडल लाइब्रेरी ठहंदी। इंशाअल्लाह हिन लाइब्रेरी मां तमामु घणो फ़ाइदो असांजा नौजवान हासिलु कंदा ऐं आसपास जा जेके मुआशिरे जा ॿिया दोस्त नौजवान शागिर्दियाणियूं ओवरऑल जेके बि तइलीम सां रिलेटेड फ़र्द आहिनि उहे हिन मां तमामु घणो फ़ाइदो हासिलु कंदा। जेका न्यू जनरेशन हूंदी उन्हनि खे हिकु सुठो माहौल हिते पंहिंजे ॻोठ में मिलंदो ऐं इंशाअल्लाह उहे कंहिं ग़लति पासे कंहिं ख़राबु पासे वञण खां बजाए हिन लाइब्रेरी मां भरपूर फ़ाइदो हासिलु कंदा। ॾिसिजे त ज़िले बदीन जा जेके इलाइक़ा आहिनि उहे पसमानदा हुजण जे करे हितां जा नौजवान जेके आहिनि उहे कंहिं बि पोस्ट ते या कंहिं सुठी मयारी तइलीम हासिलु करण जे लाइ हिते ओतिरा कोशान न आहिनि। ॾिसिजे त 100 मां 10% वञी असांजा हिते नौजवान उहे तइलीम हासिलु कनि पिया। उन ई सोच खे ॾिसंदे, उन ई नज़रिए खे ॾिसंदे असांजे हिते जे ॻोठ जे रहवासी आहिनि जेके CSS पास करे ऐं हींअर SSP जी सीट ते FIA एडिशनल डायरेक्टर आहिनि साईं फैज़ुल्ला कोरेजो साहिबु, उन्हनि जी इहा दिलचस्पी थी त मुंहिंजे ॻोठ जा कुझु जेके नौजवान आहिनि या आसपास जा जेके ॿिया नौजवान आहिनि उहे तइलीम जे मैदान में अॻिते निकिरनि, कुझु हायर एजुकेशन जे पासे अचनि ऐं कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स जी तयारी करे उन्हनि में कुझु पास थियनि। उन जे लाइ पाण हिते तमामु घणो कोशान रहनि था, हिते नौजवाननि सां मीटिंग्स कनि था ऐं तमामु घणी ख़ुशी थिए थी जॾहिं पाण असां सां हिते नौजवाननि सां अची मीटिंग कनि था। लाइब्रेरी जे माहौल जे हवाले सां ॻाल्हि कंदो हलां त हिते जो माहौल तमामु बहितरीनु आहे।
फ़िलहाल त असां हिकिड़े नंढड़े रूम में आहियूं, पर तमामु घणी ख़ुशी सां हिते असां अचूं था, पढ़ूं था, लिखूं था, हिक ॿिए सां डिस्कस कयूं था। हिते जो माहौल ईअं आहे त असां हिते हिकिड़ी मेंबरशिप कई आहे ऐं उन जो कार्ड इशू कयो आहे मेंबरशिप जो। ऐं अॻिते हली बि जॾहिं लाइब्रेरी हिकिड़ी सुठी बिल्डिंग तयारु थी वेंदी त उते अञा वधीक मेंबरशिप असांजी थींदी। ऐं हिते इन माहौल में ईअं आहे त जेके दोस्त या जेके तइलीम सां रिलेटेड फ़र्द किताब पढ़णु चाहिनि था त हिते उहे पंहिंजी एंट्री कराए बुक घर खणी वञण जे लाइ बि उन्हनि खे इजाज़त आहे, पंहिंजी एंट्री कराए बुक खणी वञनि था। ऐं हिते जेकॾहिं केरु पढ़णु चाहे थो त उहो हिन रूम में वेही करे पढ़ी सघे थो। रोज़ानो लाइब्रेरी ओपन थींदी आहे। असांजा दोस्त हिते लाइब्रेरी जा जेके इंचार्ज आहिनि या जेके ॿिया मेंबर आहिनि सेक्रेटरी, उन्हनि मां हिकु ॿ दोस्त हिते पंहिंजी ज़िम्मेवारी सां वेठल हूंदो आहे जेको बुक्स जी तमामु घणी देखभाल कंदा आहिनि, हिते रूम जी मेंटेनेंस जे हवाले सां देखभाल कंदा आहिनि ऐं तमामु सुठे नज़रे सां दिलचस्पी सां हिते लाइब्रेरी जी देखभाल करे रहिया आहिनि। आख़िर में वरी बि असां सभई जेके लाइब्रेरी जी जेका टीम आहे उहा साईं SSP फैज़ुल्ला साहिब जिन जो सराहतो आहे। हीउ माहौल जेको आहे अॻु में न मिलियल हो, हाणे इहो माहौल हिते हिन ॻोठ में अची चुको आहे। इंशाल्लाह हिते नौजवान पढ़ी लिखी हिकु सुठा ऑफिसर थींदा।